हक़नि जे हासिलात लाइ। नाज़रीन, लाड़काना मावा की ख़बर ॾींदा त लाड़काना सुन्नी तहरीक जे वफ़द लाड़काना क़ाइद ऐं प्रेस क्लब जे सदर अब्दुल वहीद जनरल सेक्रेटरी सलीम सुमरो ऐं ॿियनि उहिदेदारनि इमरान करामाणी, मक़बूल अहमद भुट्टो, आगा नज़ीर खान तहीम, अनवर अली अबड़ो, हुसैन बख्श अबड़ो, शफ़ीकुर रहमान ॿोड़ो खे गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते सुन्नी तहरीक जे वफ़द जे अॻवान बशीर अहमद शेख चयो त सहाफ़ियुनि खे जस आहे जेके बिना कंहिं लालच लोभ जे ग़रीबनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था ऐं मज़लूम जो सहारो बणियल आहे। क़ाइद ऐं प्रेस क्लब जे सदर अब्दुल वहीद अबड़ो सुन्नी तहरीक जे वफ़द जो शुक्रिया अदा कयो ऐं चयो त असां हक़ सच लाइ लिखियो आहे ऐं लिखंदा रहंदासीं। ज़ुल्म जी रस्ता रोक कंदासीं, मज़लूम जी हमेशह मदद कंदासीं। लाड़काना जी सफ़ाई ऐं सिहत समेत ॿियनि मसइलनि ते क़ाइद ऐं प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी वर्किंग जारी आहे ऐं जारी रहंदी। असांजी टीम तमामु सुठी ऐं महिनतकश ऐं मज़बूत आहे। शफ़ीकुर रहमान जेकी सभु दोस्तनि खे मां दस ॾियां थो ऐं हुन सां गॾु गॾु अल्लाह ताला तव्हांखे हिन मज़ीद तरक़ी ॾींदो। सुन्नी तहरीक प्लेटफॉर्म था त असीं जीअं अवामी जज़्बो आहे हर मज़लूम जे आवाज़ खे अवान ते पहुचाइण में तव्हांजो किरदारु रहियो आहे। साॻियो ई सिलसिलो आहे, लेबल खिदमत आहे, ही प्रेस क्लब जो सिलसिलो आहे असांजो सुन्नी तहरीक जो आहे। सुन्नी तहरीक बि हमेशह मज़लूम आवाम जी ख़िदमतुनि खे तरजीह बुनियादनि ते करण में तव्हांजी कोशिश में रही आहे। लाड़काना बुरहानपुर के पाकिस्तान जे अंदरि मज़लूम जे आवाम जेका उन्हनि जे मसाइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल करण जे लाइ कोशिश में रही आहे। ऐं हीअ सुन्नी तहरीक उहो आहे जंहिं जो क़ाइद क़बानी पाकिस्तान जे दिफ़ा जे लाइ अवामी मुस्लिम जे हुकूकनि जे लाइ ऐं उन सां गॾु गॾु निज़ाम मुस्तफ़ा क़ाइमु करण जे लाइ अहमद या रसूल जे नाले खे गुंजाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। उन किरदारु अदा करण जे दौरान सलीम कादरी शहीद थी विया इन ई मशल राह में ऐं उन जा जान असीम उन खां बाद में बहाल रहंदो ऐं इंशाअल्लाह अहिड़े तरीक़े सां बि ख़ासि करे मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो त सुभाणे असांजी जेका इस्लाम ज़िंदाबाद रैली आहे जेका इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में जेका असांजी मरकज़ी क़ाइदे जे हुकुम मुताबिक़ निकिरंदी। सुभाणे जुमे जी नमाज़ खां बाद में असीं हुनजे लाइ बि तव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयूं था, दावत ॾियूं था। उमेद आहे त जिन खे असांजे आवाज़ खे अवान ते पहुचाइण में असांजो साथ ॾींदो।